दोस्तों अस्सलाम वालेकुम। हमारी खिदमत में अली गुल कबूल पेश खिदमत है नज़म। निरास सोचूं अञा थियूं भटकन उदास शामूं नदी जे कच्छ ते। निरास सोचूं अञा थियूं भटकन उदास शामूं नदी जे कच्छ ते। लुॾियूं त चूड़िन पुकारियो लॻे थो अॼु हुन छंडे करायूं। चुनी अखी आहे उॾार अर्पी ख़िज़ां खे मुरकी बहार अर्पी। बहार जंहिंजे बदन खे छुहंदी हली त वई मल्हार बणिजी। चपन में पोती विझी न चइजां वरी जे विछड़िस त कोन मिलबो। असां त तोते दुनिया छॾी या भली भुलाइण संदियूं के ॻाल्हियूं कंदी हली वञ सखी सनम तूं। पिरी पचारूं असां ही तुंहिंजूं ॿुधाए अञा छॾियूं किथे। असां पखियुनि खां इहो पुछियो आहे इहे उदासियूं थधियूं ही रातियूं। अकेलो आऊं गरम ॻोढ़ा नंढी धरती वॾा विछोड़ा। ॿुधाए कहिड़े सबब तो सुहिणा भुलाए दिलि तां यको छॾियो आहे। उदास दिलि ही वरी तुंहिंजे अचण जो सोचे तॻी रही आहे। हयाती मुंहिंजे सिवा तो हाणे थकल मुसाफ़िर लॻी रही आहे। ततल को थर भर लगी रही है, ततल को थर भर लगी रही है।